ओम शांति। यदि मिले तारीख़ 30 टे 2024 मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार प्राण दान ॾियण वारो बाप उहो नॉलेज अहिड़ी ॾींदा आहिनि जंहिंसां प्राण दान मिली वेंदा आहिनि। अहिड़ा प्राण दान ॾियण वारो बाप खे प्यार सां यादि करो। अहिड़े प्राणदान ॾियण वारे बाप खे प्यार सां यादि करो। कृष्णा के आधार ते 21 जन्मनि ताईं तव्हांजा सभु भंडारा भरपूर रहंदा आहिनि। उत्तरा संगम युग ते तव्हां ॿारनि खे जो नॉलेज मिलंदी आहे इहा आहे सोर्स ऑफ इनकम। हिन पढ़ाई जे आधार सां सभु भंडारा भरपूर थी वेंदा आहिनि। हिन पढ़ाई सां 21 जन्मनि जी ख़ुशी मिली वेंदी आहे। अहिड़ी कोई चीज़ न आहे जंहिंजी प्राप्ति जी इच्छा रहे। बाबा नॉलेज जो दान अहिड़ो ॾींदा आहिनि जंहिंसां आत्मा छा सां छा ठही वेंदी आहे। ओम शांति। भगवान वाच्य सालीग्राम सम्झंदा आहिनि श्री बाबा असांखे पढ़ाइण ईंदा आहिनि। भगवान वाच्य सालीग्राम सम्झंदा आहिनि कि श्री बाबा असांखे पढ़ाइण ईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि उहो ई सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। भगवान वाच्य सालीग्राम सम्झंदा आहिनि कि श्री बाबा असांखे पढ़ाइण ईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि उहो ई सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। असांजो बाबा ई सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। ॿारनि खे हाणे कोई नई ॻाल्हि न लॻंदी आहे। सम्झ में अची वियो आहे न। मनुष्य त सभु भुलिजियल आहे। जंहिं पढ़ायो उनखे उनजे बदिले पहिरें नंबर में पढ़ण वारे जो नाम विझी छॾियो अथनि। मतिलबु श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। तव्हांखे पढ़ंदे पढ़ंदे इहा ॻाल्हि सिद्ध करणी आहे। कहिड़ी ॻाल्हि सिद्ध करणी आहे कि गीता जो भॻवानु शिव बाबा आहे। भारत जे शास्त्रनि जी ही ॻाल्हि आहे। ॿिया धर्मनि जे शास्त्रनि जी न आहे। भूल ई भारत जे शास्त्रनि जी आहे न। तव्हांजे सवाइ इहा ॻाल्हि कोई सिद्ध न करे सघंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हीअ अनादि हिकु ड्रामो आहे, पोइ बि रिपीट थींदो ई रहंदो आहे। हीअ अनादि हिकु ड्रामो आहे जो कि रिपीट थींदो ई वेंदो आहे। तव्हां मनुष्य मात्र खे सुधारण जो पुरुषार्थ कंदा आहियो। मनुष्य जॾहिं सुधरंदा आहिनि त दुनिया बि सुधरी वेंदी आहे। सत्युगा सुधरी हुई नई दुनिया, कलयुगा अनसुधरी हुई पुराणी दुनिया। इहे बि तव्हां ॿार सुठी रीति सम्झंदा आहियो ऐं धारण करे सम्झाइण लाइक़ु बि ठहींदा आहियो। कहिड़ी ॻाल्हि कि सत्युगा सुधरी हुई नई दुनिया ऐं कलयुगा अनसुधरी हुई पुराणी दुनिया। इहे बि तव्हां ॿार सुठी रीति सम्झंदा आहियो, धारण करे सम्झाइण लाइक़ु बि ठहींदा आहियो। इन में ॾाढी रिफाइननेस खपे। बाबा चवनि था इन में ॾाढी रिफाइननेस खपे। बाबा तव्हांखे केतिरो रिफाइन करे सम्झाईंदा आहिनि, सुधारंदा आहिनि। बाबा असांखे केॾो रिफाइन करे सम्झाईंदा बि आहिनि ऐं सुधारंदा बि आहिनि। बाप चवंदा आहिनि जॾहिं तव्हां सुधरी वेंदव त पोइ तव्हां मूंखे सुधारण जी ज़रूरत न रहंदी। तव्हां अनआर्य ठही वेंदा आहियो। हाणे आर्य अर्थात देवी देवता ठहिणो आहे। जॾहिं असां सुधरी वेंदा आहियूं त पोइ बाबा खे सुधारण जी ज़रूरत न रहंदी आहे। तव्हां अनआर्य ठही वेंदा आहियो। तव्हां अनआर्य ठही विया हुयो। हाणे बाबा असांखे आर्य अर्थात देवी देवता ठाहिनि था। हाणे असां अनआर्यनि खे आर्य ठाहिनि था। आर्य अर्थात सुधरेलो ठाहिनि था। सो त सत्युग में ई हूंदो। उहे सभु सुधरा हुआ हुया। हाणे अनसुधरेला उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि असां उन्हनि खे छो सुधरेला चईंदा आहियूं। आहिनि सभु मनुष्य ई। जो सुधरेला आर्य हुया उहे ई अनसुधरेला ठहिया आहिनि। आर्य ऐं अनार्य। बाक़ी उहो जो आर्य समाज आहे उहो त मतपंड आहे।
ये सब झाड़ सां क्लियर सम्झी सघंदा आहिनि। ये मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे न, उनजी आयु 5000 वर्ष आहे। बाबा चवनि था कि सभु झाड़ सां क्लियर सम्झी सघंदा आहियूं। ये मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे, हिन मनुष्य सृष्टि जे झाड़ जी आयु आहे 5000 वर्ष। इन जो नाम कल्पवृक्ष आहे, परंतु कल्पवृक्ष अक्षर सां मनुष्यनि जी बुद्धि में झाड़ न ईंदो आहे। तव्हांखे झाड़ जे रूप में सम्झायो आहे। उहो चई ॾींदा आहिनि कल्प लाखों वर्ष जो हुयो। बाप चईंदा आहिनि 5000 वर्ष जो हुयो। ॿियो कोई केतिरी आयु ॿुधाईंदा आहिनि, कोई केतिरी, परंतु बाबा चईंदा आहिनि 5000 वर्ष थींदा आहिनि। पूरो सम्झाइण वारो कोई आहे न। आपस में केतिरा शास्त्रवाद कंदा रहंदा आहिनि। तव्हांजी त इहे रोहरियान आहे, तव्हां सेमिनार कंदा आहियो, इनखे रोहरियान चइबो आहे। वो तो सब शास्त्रवाद कंदा आहिनि। बाबा त ससुर रोहरियान कंदा आहिनि न। प्रश्न उत्तर सम्झण जे लाइ बि कंदा आहिनि। प्रश्न उत्तर सम्झण जे लाइ बि कंदा आहिनि। बाबा जो कुझु तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि सां ई टॉपिक कढी तव्हां ॿुधाईंदा आहियो। बाबा जो कुझु असांखे ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि सां ई असां टॉपिक कढी करे पोइ ॿुधाईंदा आहियूं। उहो माण्हू छा ॿुधाईंदा आहिनि इहे बि तव्हां वञी करे ॿुधो, परंतु स्थिति अवस्था सुठी हुजणी खपे। कल्ह बि बाबा चई न, हनुमान मिसल जूतियुनि में वञी करे वेही करे ॿुधो, लेकिन अवस्था सुठी हुजणी खपे। पोइ अची करे ॿुधाइणो खपे कि हिन प्रकार जो वाद विवाद हलंदो आहे। पहिरियों त इहो सम्झाइणो आहे कि गीता जो भॻवानु केरु आहे। भगवान बाप खे भुलिजण जे कारण बिल्कुलु चट खाते में अची विया आहिनि। भगवान बाप खे भुलिजण जे कारण बिल्कुलु चट खाते में अची विया आहिनि। तव्हां ॿारनि खे त बाप सां लव आहे, तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो, बसि बाबा ई प्राणदान ॾियण वारो आहे न। नॉलेज जो दान ईअं ॾींदा आहिनि जो छा खां छा ठही वेंदा आहिनि। बाप खे भुलिजण सां बिल्कुलु चट खाते जा थी विया आहियूं। तव्हां ॿारनि खे त बाप सां लव आहे, असां ॿारनि खे त बाप सां लव आहे न। तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो, बसि बाबा ई प्राणदान ॾियण वारो आहे। प्राणदान अर्थात बाबा के ज़िंदो, मुर्दे खे ज़िंदो न कंदा आहिनि। असां आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे असां आत्माउनि खे सुरजित कंदा आहिनि। मतिलबु असां आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे जीवन जीअण सेखारींदा आहियूं। कंहिंखे अगरि कोई सही राह ॾेखारींदो त तव्हां चईंदा आहिनि न, माण्हू चईंदा आहिनि न तव्हां त असांखे नयो जीवन ॾिनो। ईअं बाबा बि असांखे ज्ञान ॾेई करे असांखे जीअं त जीवन, नयो जीवन ॾेई छॾींदा आहिनि। नॉलेज जो दान ईअं ॾींदा आहिनि जो तव्हां छा खां छा ठही वेंदा आहियो। त बाप ते पूरो लव रहणो खपे। बाबा असांखे अहिड़ी नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। असां श्री कृष्ण खे केतिरो यादि कंदा आहियूं, उहो कुझु ॾींदा ई न आहिनि। श्री नारायण खे यादि कंदा आहिनि। यादि करण सां कुझु थींदो आहे छा? असां त कंगाल जा कंगाल ई रहिजी विया आहियूं। देवताऊं केतिरा सॉल्वेंट हुया, हाणे सभी आर्टिफिशियल चीजियूं थी वियूं। बाबा चवनि था श्री नारायण खे यादि कंदा आहिनि। यादि करण सां कुझु न थींदो आहे। ॿियो ई ॾिसो कंगाल जा कंगाल थी विया आहिनि, ॿियो ई कंगाल थींदा था वञनि। द्वापर युग खां भक्ति कंदा आहिनि, ॿियो ई कंगाल थींदा आहिनि। देवताऊं केतिरा सॉल्वेंट हुया, मतिलबु केॾा मालामाल हुया, हाणे त आर्टिफिशियल चीजियूं थी वियूं आहिनि। जंहिंजो दाम ई न आहे उनजो अॼु दाम थी वियो। अहिड़ी चीजियूं ठाहे करे केॾी महांगियूं विकिणनि था न, हुते अनाज आदि जो दाम ई न हूंदो आहे। सभिनि खे पंहिंजी प्रॉपर्टी आदि आहे। कोई अप्राप्त वस्तु न हूंदी जंहिंजी प्राप्ति जी माण्हुनि खे इच्छा रहे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो भंडारो भरपूर करे ॾींदो आहे, तव्हांखे अहिड़ी नॉलेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हांजा भंडारा भरिजी वेंदा आहिनि। बाबा असांखे एॾी ऊची नॉलेज ॾींदा आहिनि जंहिंसां असांजा सभु भंडारा कहिड़ा? ज्ञान गुण शक्तियुनि जा भंडारा भरपूर थी वेंदा आहिनि। मां तव्हांजो भंडारो भरपूर करे ॾींदो आहे। बाबा नॉलेज ॾेई करे असांखे ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर करे छॾींदा आहिनि।
तव्हांजी बुद्धि में नॉलेज इज़ सोर्स ऑफ इनकम। ये जेतिरी नॉलेज हूंदी उन अनुसार ई त कमाए सघंदासीं न, तॾहिं त चई न नॉलेज इज़ सोर्स ऑफ इनकम। नॉलेज ई सभु कुझु आहे। बाबा चवनि था नॉलेज ई सभु कुझु आहे। हिन पढ़ाई सां तव्हां केतिरा ऊच ठहींदा आहियो। पढ़ाई जो भंडार आहे न, उहो टीचर्स पढ़ाईंदा आहिनि, हुननि सां अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। हिन पढ़ाई सां तव्हांखे 21 जन्मनि जो सुख मिलंदो आहे। बाबा जी पढ़ाई सां असांखे हाणे पढ़ाई छा आहे, नॉलेज आहे। नॉलेज बुद्धि में आहे त हुन अनुसार असांखे सत्युग में बाबा चई सत्युग त्रेता 21 जन्म छा थियो त पूरी कल्प जो वरसो था वठो न। हिन पढ़ाई सां तव्हांखे 21 जन्म जो सुख मिलंदो आहे। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। इहे सम्झण में टाइम लॻंदो आहे, जल्दी कोई सम्झी न सघे। कोटनि में कोई निकिरंदो आहे न, अधु कलाक सभी मनुष्य हिक ॿिए खे किराईंदा ई आया आहिनि। चढ़ाइण वारो हिकु बाप ई आहे। बेहद जी पढ़ाई पढ़ाइण वारे जे बदिले पढ़ण वारे जो नाम विझी छॾियो अथनि, श्री कृष्ण जो। दुनिया इन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदी आहे। चईंदा आहिनि भॻवान वाच्य पढ़ाए करे वियो, पोइ उन्हनि जो कोई शास्त्र रहंदो न आहे। सत्युग में त कोई बि शास्त्र न रहंदो। ये सभु भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि। केॾो वॾो झाड़ आहे न भक्ति जी। इहे सभु अनेक टालियूं आहिनि। इहे सभु न हुजनि त झाड़ जो नाम बि न रहे। झाड़ में त सभु खपनि न, टालियूं बि खपनि। त अगरि इहे एॾा सारा धर्म न हुजनि त पोइ झाड़ न कहलाए सघे न। पोइ बाबा चईंदा आहिनि कि इहे सभु टालियूं न हुजनि त झाड़ जो नाम बि न रहे। इहे सभु धारण करण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां धारण कंदा आहियो। पढ़ाइण वारो त पढ़ाए करे गुम थी वेंदो आहे। पढ़ण वारा अची करे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। केतिरी नई नई ॻाल्हियूं आहिनि न। हिकु बि ॻाल्हि कोई जी बुद्धि में वेंदी न आहे। स्टूडेंट बि तव्हां सभु नंबरवार आहियो। कोई पास थींदो आहे, कोई फेल। इहो बेहद जो वॾो इम्तिहान आहे। त अॼु बाबा असांखे बार बार इहे ई शिक्षा ॾियनि था कि मां तव्हांखे पढ़ाए करे आर्य अर्थात सम्झाइण वारो, सम्झण सुधरेलो ठाहियां थो। मां तव्हांखे पढ़ाए करे तव्हांखे मालामाल थो करां। पोइ पढ़ाई में इम्तिहान बि थींदो आहे। इहो वॾो इम्तिहान आहे। तव्हां हाणे ॼाणंदा असां हाणे सुठी रीति पढ़ंदासीं त कल्पांतर सुठी रीति पढ़ंदासीं। अच्छा, पढ़ण वारा ई ऊच पद पाईंदा आहिनि। नंबरवार सभु वेंदा, सॼो क्लास ट्रांसफर थी वेंदो मथे। नंबरवार वञी करे वेंदा मथे बाबा वटि। इहे ज्ञान बि आत्मा में आहे। सुठो व बुरो संस्कार आत्मा में ई आहे न। शरीर त मिट्टी आहे। आत्मा निर्लेप थी न सघे। आत्मा निर्लेप न थी सघंदी आहे। बाबा चईंदा आहिनि सुठो व बुरो संस्कार त आत्मा में ई हूंदो आहे न। शरीर त ख़तमु थी वेंदो आहे, लेकिन आत्मा थोरी निर्लेप आहे। सुठा बुरा संस्कार खणी करे पोइ आत्मा वेंदी आहे ॿियो जन्म वठणु। 100% सतो प्रधान, 100% तमो प्रधान केरु आहे? 100% सतो प्रधान, 100% तमो प्रधान केरु आहे? इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। पहिरियों त ग़रीबनि खे उठाइणो पए, उहो पहिरियों ईंदा। गुरूअनि जा बि सुठा सुठा अनन्य शिष्य जॾहिं ईंदा तॾहिं उन्हनि जी बुद्धि खुलंदी। ॾिसंदा इहे त असांजा ई पता निकिरी वेंदा आहिनि, होॾे था हली वञनि। हितां जा जो हूंदा उहो निकिरी ईंदा। बाप अची करे नयो झाड़ शुरू कंदो आहे। त जेका असांजे धर्म जी आत्मायूं आहिनि उहे ॿिए मत पंड आदि में जाते बि आहिनि, ॿिए धर्मनि में उहे निकिरी ईंदियूं। जो ॿियो धर्म में वञी करे पिया आहिनि उहे सभु लौटंदा। पोइ बि पंहिंजे भारत जा ई ईंदा। भारतवासी ई हुया न। असांजी डाल जा जो आहिनि उहे सभु अची वेंदा। असांजी डाल जा जो आहिनि उहे सभु अची वेंदा। अॻियां हली करे तव्हां सभु सम्झंदा वेंदव। हाणे ॿाहिरां खां सभिनि खे धको मिलंदो वेंदो आहे न। जाते ॿाहिरां वारा आहिनि हुननि खे भॼाईंदा रहंदा आहिनि। हाणे विदेश में ॾिसो जो बि भारतवासी आहिनि उहे सेफ थोरी आहिनि। माण्हू वेंदा आहिनि,
लेकिन उहो सेफ न आहिनि। हाणे ॿाहिरां खां सभिनि खे धको मिलंदो वेंदो आहे, जाते जाते ॿाहिरां वारा आहिनि हुतां उन्हनि खे भॼाईंदा रहंदा आहिनि। सम्झंदा आहिनि हीअ ॾाढा धनवान थी विया आहिनि, हितां वारा ग़रीब थी विया आहिनि। मतिलबु ॿाहिरि वञी बि अगरि कोई वॾो माण्हू थी वञे त सोचदा आहिनि असांजे देश वारा ग़रीब रहिजी विया आहिनि, या ॿाहिरां वारा वॾा थी विया आहिनि त उन्हनि खे कढी बि ॾींदा आहिनि। पिछाड़ी में सभिनि खे पंहिंजे पंहिंजे धर्म में अचिणो ई आहे। पिछाड़ी में सभिनि खे पंहिंजे पंहिंजे धर्म में अचिणो ई आहे। आख़िरी सभु पंहिंजे पंहिंजे घर तरफ़ भॼंदा। विलायत में कोई मरंदो आहे त उनखे भारत में खणी ईंदा आहिनि, छो जी भारत ही फर्स्ट क्लास पवित्र भूमि आहे। भारत में ही नई दुनिया हुई। हिन समय सभिनि खे वॉइसलेस वर्ल्ड, हिन समय हिन खे वॉइसलेस वर्ल्ड न चईंदासीं, हिन समय इहो आहे विशियस वर्ल्ड। हिन करे सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। त बाबा चईंदा आहिनि हीअ विशियस वर्ल्ड आहे, हिन करे सभु चईंदा आहिनि हे पतित पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। पर दुनिया त इहे ई आहे, परंतु हिन समय दुनिया में कोई पावनता आहे न। पावन आत्मायूं मूल वतन में रहंदियूं आहिनि, उहा ब्रह्म तत्व सभु पावन ठही करे उते वेंदियूं। पोइ नंबरवार ईंदियूं वेंदियूं पाठ वॼाइण। आदि सनातन देवी देवता धर्म जो इहा फाउंडेशन आहे। कहिड़ो? इहा आदि सनातन देवी देवता धर्म जो इहा फाउंडेशन आहे। पोइ 3 ट्यूब निकिरंदियूं आहिनि, इहे त देवता धर्म आहे न, इहा कोई ट्यूब न आहे। पहिरियों इहा फाउंडेशन आहे, आदि सनातन देवी देवता धर्म इहा हिकु फाउंडेशन आहे। पोइ हुन मां 3 ट्यूब्स निकिरंदियूं आहिनि। मुख्य 4 धर्म आहिनि। सभिनि खां वॾो धर्म इहो ब्राह्मण धर्म, इन जी ॾाढी महिमा आहे। हीरे जहिड़ो तव्हां हिते ई ठहींदा आहियो। बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, तव्हां केतिरा वॾा आहियो न, देवताउनि खां बि तव्हां ब्राह्मण ॾाढा नॉलेजफुल आहियो। वंडर आहे न, कहिड़ी एकांत में वेही करे वीचार करो, असांखे केॾो ज्ञान ॾिनो अथई बाबा, असां केॾा ज्ञानी आत्मा आहियूं। लेकिन असांखे ज्ञान स्वरूप ठहिणो आहे। ज्ञान असांजे संकल्प बोल कर्मनि में अचिणो खपे। यादि स्वरूप ठहिणो आहे। शक्तियूं असांजे कर्मनि में नज़र अचणी खपे। कल्ह बाबा चई न, शक्तियूं तव्हांजी प्रॉपर्टी आहे। असांखे हुनखे अथॉरिटी सां जंहिं समय जंहिं रीति जीअं यूज़ करणु चाहियूं उहो यूज़ करे सघंदा आहियूं। असांजो नॉलेज वठंदा आहियूं, उहो असां सां गॾु हलंदी। संस्कार जेका ठही वेंदा आहिनि, पोइ हुते नॉलेज खे भुलिजी वेंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असां छा पढ़ंदा हुआसीं, हाणे असां छा पढ़ंदा आहियूं। ICS वारा छा पढ़ंदा आहिनि, बाद में छा पढ़ंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असां छा पढ़ंदा हुआसीं, हाणे असां छा पढ़ंदा आहियूं। ICS वारा छा पढ़ंदा हुया ऐं हाणे छा पढ़ंदा आहिनि, फ़र्क़ु आहे न। अॻियां हली करे तव्हां ॾाढियूं नई पॉइंट्स ॿुधंदव, हाणे न ॿुधाईंदासीं। पाठ ई अॻियां ॿुधण जो आहे, बुद्धि में रहंदो आहे। अॻियां हली करे तव्हां नई पॉइंट्स ॿुधंदव, हाणे बाबा न ॿुधाईंदा आहिनि। धीरे धीरे जीअं जीअं समय बीतंदो वेंदो त नई नई पॉइंट्स ॿुधाईंदा। पाठ ई अॻियां ॿुधण जो आहे, बुद्धि में रहंदो आहे। नॉलेज जो पाठ जॾहिं पूरो थींदो तॾहिं ई हुन समय बाबा जे ज्ञान खे धारण करे वठंदो। नॉलेज जो पाठ जॾहिं पूरो थी वेंदो, जॾहिं पूरो थियणो हूंदो, तॾहिं ई असां बि हुन समय बाबा जे ज्ञान खे धारण करे वठंदासीं। मतिलबु पूरी रीति असां धारण करे वठंदासीं। पोइ असांजो पाठ स्वर्ग में शुरू थी वेंदो। उनजो पाठ पूरो थी वियो। बुद्धि में ॾाढी सुठी धारणा खपे। बाबा जो ज्ञान खे धारण करे वठंदासीं, पोइ असांजो पाठ स्वर्ग में शुरू थींदो। उन्हनि जो पाठ पूरो थी वियो बाबा जो। बुद्धि में ॾाढी सुठी धारणा खपे। सिमरन कंदा रहो, बाबा खे यादि कंदा रहो। यादि न हूंदी आहे त पद कम पाईंदा आहिनि।
छो जो यादि सां ई त असांजी बुद्धि शुद्ध थींदी, त उन में ई त धारणा खपे न, तॾहिं त ऊच पद पाईंदासीं न। बाप खे यादि कंदे कंदे शरीर जो भान बि निकिरी वञिणो खपे। सन्यासी बि इन अवस्था जो अभ्यास कंदे कंदे शरीर छॾे ॾींदा आहिनि, परंतु उन्हनि जो रास्तो अलॻि आहे। वो कोई ब्रह्म में लीन न थींदा आहिनि। हा, उहा शरीर सां न्यारा थी वेंदा आहिनि, लेकिन ब्रह्म में कोई लीन थोरी थींदो आहे। इन करे उन्हनि खे पोइ वरी खां जन्म वठिणो पवंदो आहे। फॉलोवर्स सम्झंदा आहिनि उहो ब्रह्म में लीन थी आहे, पोइ वापसि न ईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि वापसि कोई बि चीज़ मथे न वञी सघंदी आहे। वापसि कोई बि चीज़ मथे न वञी सघंदी आहे। बाबा चवंदा आहिनि कि पिछाड़ी में सभु एक्टर्स जॾहिं स्टेज ते ईंदा तॾहिं पोइ घरु वेंदासीं। मतिलबु अंत में सभु स्टेज ते एक्टर्स खे बीहणो पवंदो, इन करे सभई स्टेज ते मथां बाबा चवंदा आहिनि मथां बि सभु आत्माऊं हेठि अची वेंदियूं, पोइ वेंदासीं वापसि। उहा आहे हद जो विनाशी नाटक या बेहद जो अविनाशी नाटक। तव्हां सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो, इहे ड्रामो जूं मिसल हलंदो ई रहंदो आहे। उहो त पोइ नंढा नंढा ड्रामा ठाहींदा रहंदा आहिनि, कूड़ी फिल्म ठाहींदा आहिनि, उन्हनि में थोरी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जीअं विष्णु अवतरण ॾेखारींदा आहिनि। इहे न मथां खां कोई अवतार वठंदो आहे, लक्ष्मी नारायण पाठ वॼाइण ईंदा आहिनि, बाक़ी मथां खां कोई ईंदो न आहे। त उन्हनि में बि थोरी थोरी सुठी ॻाल्हियूं आहिनि। चलो उहो ॾिसंदा आहिनि माण्हू त चलो बुरे कर्म खां बचियल रहंदा आहिनि, बाक़ी मथां खां कोई हेठि न ईंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप पढ़ाईंदा आहिनि तॾहिं इहे ॻाल्हियूं तव्हां सम्झी सघंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि हाणे असांखे बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, इहे असांखे बुद्धि में सम्झ में हुजणी खपे, तॾहिं ई असां इहे सभु सम्झी सघंदा आहियूं। पहिरियों तव्हां बि तुच्छ बुद्धि हुयो, जॾहिं बाप सम्झाईं तॾहिं तव्हांजो कपाट खुली विया। एतिरो समय जो कुझु ॿुधियो उहो कोई कम जो ई न हुयो, ॿियो ई गिरदा आयासीं। इन करे तव्हां सभिनि सां लिखवाईंदा आहियो, हिन करे तव्हां सभिनि सां लिखवाईंदा आहियो। जॾहिं लिखी करे ॾे तॾहिं सम्झ में अचे कुझु बुद्धि में वेठो हिननि जी। जॾहिं इहे ॿार लिखी करे ॾियनि तॾहिं सम्झ में अचे कि हिननि जी बुद्धि में कुझु वेठो आहे। ॿाहिरां खां ईंदा आहिनि, फॉर्म भराईंदा आहिनि त मालूम पए असांजे कुल जो आहे त असां सम्झायो त सही, लेकिन अगरि उहो लिखी ॾे त सम्झो हा भई हिन जो पको थियो आहे। इहे लिखण सां ध्यानु बि रहंदो आहे। जॾहिं ॿाहिरां खां कोई ईंदो आहे त फॉर्म छो भराईंदा आहियूं? फॉर्म भराइण सां ई पतो पवंदो आहे इहे असांजे कुल जो आहे। मूल ॻाल्हि आहे बाप खे ॼाणनि, सम्झे कि बराबरि कल्प कल्प बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। मूल ॻाल्हि कहिड़ी आहे? मूल ॻाल्हि आहे बाप खे ॼाणनि, सम्झे कि बराबरि कल्प कल्प बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे पुछिणो आहे कॾहिं खां पवित्र ठहिया आहियो? कॾहिं खां पवित्र ठहिया आहियो? सम्झे कि बराबरि बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे पुछिणो आहे कि तव्हां कॾहिं खां पवित्र ठहिया आहियो। जल्दी न सुधरंदा, घड़ी घड़ी माया पकड़े वठंदी आहे। ॾिसंदा आहिनि कचो आहे त हप करे वठंदी आहे, कई महारथियुनि खे बि माया हप करे वठंदी आहे। कई महारथियुनि खे बि माया हप करे वठंदी आहे। ॾिसंदी आहे कचो आहे त हप करे छॾंदी आहे। शास्त्रनि में बि मिसाल आहे न, मंदर में बि घोड़े सवार प्यारथी प्यादा आदि ॾेखारींदा आहिनि। तव्हां हाणे पंहिंजो यादगार ॾिसंदा आहियो, जॾहिं तव्हां ठही वेंदव त भक्ति उड़ी वेंदी। जॾहिं असां ठही वेंदासीं त भक्ति उड़ी वेंदी। तव्हां कंहिंखे मथो न टेके सघंदा आहियो। तव्हां पुछंदा आहियो इहे काॾे विया, इन्हनि जी बायोग्राफी ॿुधायो। बाबा तव्हां ॿारनि खे नॉलेजफुल ठातो अथई, तॾहिं तव्हां पुछंदा आहियो त नशो रहणो खपे। पास विद ऑनर्स 8 ई थींदा, पास विद ऑनर्स 8 ई थींदा। इहो ॾाढो वॾो इम्तिहान आहे।
पंहिंजे खे ॾिसण असांजी आत्मा पवित्र ठही आहे। बैटरी भरिजंदी तॾहिं जॾहिं योग रहंदो। असांजी बैटरी कॾहिं भरिजंदी आत्मा में, जॾहिं असांजो बाबा खे यादि करणु, जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं, जॾहिं असांजो योग हूंदो तॾहिं ई असांजी बैटरी भरिजंदी। बाबा चईंदा आहिनि 8 में अचण जे लाइ सिर्फ़ु बाबा खे 8 घंटा यादि करो, 8 घंटा जी सर्विस करो त 8 में अची वेंदो। बाप सां योग हूंदो त सतो प्रधान ठहींदासीं। तमो प्रधान आत्मा वापसि न वञी सघंदी आहे। बाप सां योग हूंदो त सतो प्रधान ठहींदासीं। तमो प्रधान आत्मा वापसि न वञी सघंदी आहे। असांखे बाबा खे यादि करे सतो प्रधान ठहिणो आहे। इहे बि ड्रामा आहे, हुते दुख ॾियण वारी कोई चीज़ हूंदी ई न आहे। गायूं बि ॾाढी सुंदर हूंदियूं आहिनि। श्री कृष्ण सां गॾु गायूं केतिरी सुंदर ॾेखारींदा आहिनि। वॾा वॾा आदमियुनि जो फर्नीचर बि सुंदर आहे। गायूं सुठो दूध ॾींदियूं आहिनि, तॾहिं त दूध जी नदी बहंदियूं आहिनि न। हाणे हिते त ईअं आहे न। हाणे तव्हां नॉलेजफुल ठही विया आहियो। हिन दुनिया खे तव्हां तुच्छ सम्झंदा आहियो। हिन दुनिया खे असां तुच्छ सम्झंदा आहियूं। इन जो सॼो किचिड़ो स्वाहा थियणो। बाबा चईंदा आहिनि हिन दुनिया जो असां सभु तुच्छ सम्झंदा आहियूं। इन दुनिया जो सभु किचिड़ो, आत्माउनि मां बि जो किचिड़ो आहे, पूरी दुनिया मां बि जो किचिड़ो आहे, सभु स्वाहा थी करे हिकदमि नयो सभु थी वेंदो। सतो प्रधान सभु थी वेंदो। पोइ सॼो किचिड़ो निकिरी सभु स्वच्छ थी वेंदा। असां पंहिंजी राजधानी में वेंदा आहियूं। उन जो नाम ई आहे स्वर्ग। ॿुधण सां ई ख़ुशी थींदी आहे न। ॿुधण सां ई ख़ुशी थींदी आहे कि असांजी राजधानी कहिड़ी आहे, स्वर्ग। केॾो सभु सुंदर हूंदा, केॾा सभु सुख शांती ख़ुशी में रहंदा न। अच्छा, मीठी मीठी सिकलरी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हिन अनसुधरी पुराणी दुनिया खे सुधारण लाइ पहिरियों स्वयं खे सुधारणो आहे। पंहिंजी बुद्धि खे बाप जी यादि सां रिफाइन करिणो। असांजी पंहिंजी बुद्धि खे बाप जी यादि सां रिफाइन करणु। ॿियो आपस में रोह रेहान करणी आहे। वाद विवाद में न फसणो आहे। वाद विवाद में न फसणो आहे। नॉलेज जो दान ॾेई सर्व जो भंडार भरपूर करिणो आहे। सभिनि खे नॉलेज जो दान ॾियो। जेके बि नॉलेज असां वटि आहे उहो सभु नॉलेज जो सर्व खे दान ॾेई करे सर्व जा भंडारा भरपूर रखो। जॾहिं बुद्धि में नॉलेज हूंदी त नॉलेज जी सोर्स ऑफ इनकम आहे न। बाबा चईं त नॉलेज जो दान ॾेई करे सर्व जो भंडारो भरपूर कंदा हलो। वरदान आहे सुमान जी सीट ते स्थित थी शक्तियुनि खे ऑर्डर प्रमाण हलाइण वारा विशाल बुद्धि ठहो। हाणे बाबा जी शक्तियुनि जे लाइ वरदान अचनि था। पंहिंजी विशाल बुद्धि द्वारा सर्व शक्ति रूपी सेवादारनि खे समय ते कार्य में लॻायो। जो भी टाइटल डायरेक्ट परमात्मा द्वारा मिलिया आहिनि उन जे नशे में रहो। बाबा चवनि था जो भी टाइटल्स असांखे बाबा द्वारा मिलिया आहिनि कि उन नशे में रहो। मां ख़ुशि नसीब आत्मा आहियां। मां मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। मां पद्मा पदम भाग्यशाली आत्मा आहियां। मां माया जी प्रकृति जी कर्मातीत स्थिति में स्थित रहण वारी आत्मा आहियां। त हिन नशे में रहो। हर समाज बाबा चवनि था विशाल बुद्धि वारी आत्मा आहियां। सुमान जी सीट रूपी सुमान जी स्थिति रूपी सीट ते सेट रहो त सर्व शक्तियूं सेवा जे लाइ सदा हाज़िर हूंदियूं। जेको बि समान बुद्धि में अचे उनजी स्थिति रूपी सीट ते सेट रहो।
जीअं मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां त हिन जी समान जी स्थिति रूपी सीट ते सेट थी वेंदो कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। त सर्व शक्तियूं सेवा जे लाइ सदा हाज़िर रहंदियूं, असांजे ऑर्डर जे इंतज़ार में रहंदियूं। मां सहनशील आत्मा आहियां, मां शुद्ध आत्मा आहियां, मां सतो प्रधान आत्मा आहियां, मां बाप समान आत्मा आहियां। त इहे समान जी सीट ते सेट थियण सां सर्व शक्तियूं असांजी साम्हूं सदा हाज़िर रहंदियूं, असांजे ऑर्डर जो इंतज़ार कंदियूं। त वरदान ऐं वर्से खे कार्य में लॻायो। बाबा जो जेको वरदान आहे ऐं हुन बाबा जेको असांखे वरसो ॾिनो अथई शक्तियुनि जो, उन्हनि खे कार्य में लॻायो। बाबा इहे त चईंदा आहिनि कि मां त ॿारनि खे सभु कुझु ॾेई छॾियो आहे, लेकिन जो ॿार हुनखे समय ते कार्य में लॻाए करे पंहिंजो ठाहींदो, उन अनुसार ई हुनखे वरसो मिलंदो। मालिक ठही, योग युक्त ठही, युक्ति युक्त सेवाधारियुनि सां वठो त सदा राज़ी रहंदा। मालिक ठही, योग युक्त ठही, युक्ति युक्त सेवाधारियुनि सां वठो। हर शक्ति असांजी सेवाधारी आहे न, त सदा राज़ी रहंदा। बार बार असांखे बाबा जे अॻियां अर्ज़ी न लॻाइणी पवंदी, बाबा ईअं थियो, ईअं थियो, ईअं थियो। असां हर ॻाल्हि में सर्व शक्तियुनि खे कार्य में लॻाए करे सदा राज़ी रहंदासीं। स्लोगन आहे, कोई भी कार्य शुरू करण खां पहिरियों विशेष स्मृति इमर्ज करो कि सफलता मुझ श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा जो जन्म सिद्ध अधिकार आहे। कोई भी कार्य शुरू करण खां पहिरियों विशेष स्मृति इमर्ज करो कि सफलता मुझ श्रेष्ठ आत्मा ब्रह्मण आत्मा जो जन्म सिद्ध अधिकार आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।